सुभान अल्लाह। मिसाल हिते मेहर के शहर में वो मानू चवे तदा जेको एमएलए साहब लगानी साहब एमएलए सा गड्डा एमएलए साहब एमपीए साहब सा गड्डा जे वो चवे तो मां तो सा गड्डा या देर न कुंबंदुस बाबा लगानी साहब एमएलए साहब सा गड्डा के गणती चाहिए मुझो के साहब निकाली तो पुलिस ने बैठा करती मुझे दुश्मन था एमपीए सा गड्डा एमएलए सा गड्डा वगैरह सा गड्डा सरदार सा गड्डा पर खुश तो वो थे न के अल्लाह को चवे तो दुनिया पुणे की आखिरत पुणे की नहीं है इसका कि बदल गया ज़माना मेरी जिंदगी है तुमसे कहीं तुम बदल न जाना मुझे गम नहीं है इसका कि बदल गया ज़माना दुनिया भटकी वने ज़मानो एक पासे थी वने मुझे गम नहीं है इसका कि बदल गया ज़माना मेरी जिंदगी है तुमसे कहीं तुम बदल न जाना जैसे अल्लाह राज़िया पाक बड़ीदान के रब रखे देखे हन इहो अल्लाह जो कुर्ब रब जी वेझड़ा ई रब जो साथ रब जी मईयत मुसाहिबत उन्हें के दी मिले जेको सब्र वारो के दी मिलेगा ना सब्र वारे सां अल्लाह गडवा इया वॾी खां वॾी खुशखबरी आहे क़ुरान में रब जी जॾहिं अल्लाह गॾु हुजे न उनजो हिकिड़ो तव्हांखे मिसाल ॾियां जॾहिं अल्लाह गॾु हुजे त पोइ छा थींदो आहे हज़रत सैयदना इब्राहिम खलील सॼी ममलिकत गॾु थी पूरे मुल्क जी फौज ऐं मुल्क बि निमरूद जहिड़ो गणंद बादशाह निमरूद जहिड़ो मुतलिकुल इनान बादशाह ऑल इन ऑल सुपर पावर उन दौर जो निमरूद दुश्मन थी पियो फौज सिपाह राज रैयत लश्कर सब इब्राहिम खलील जे मुखालफत में हिकिड़ो इब्राहिम सॼी दुनिया मुखालिफ समझ में अचे थी हिकिड़ो मर्द पूरी दुनिया उनजे खिलाफ आहे छा चयूं हर्रिकू वंसुरू आलिहतकुम बाह में साड़ियोस मच में साड़ियोस बाह भरी वई मंजरीक में विझी उछलाइनि पिया हज़रत इब्राहिम खे आज़र चाचो उहो दुश्मन हो सौट मासा सा पुकार मदवे हड़े मुकालियो वजीर मुशीर फौज सिपाह कर्नल मेजर ऐसे जा एमपी एमएलए हड़े मुकालियो सुभान अल्लाह ओ मथों वडी हेठ ते हड़े दुनिया मुकालियो हिकिड़ो मर्द मैदान में बीठो सीनो ताड़ियो अल्लाह अल्लाह गॾु हुजे अल्लाह हाय हाय अजीब अजीब मंज़र सॼी दुनिया हिक पासे आहे बादशाह मिट्टू फूकियूं वेठो आहे ताजो तोखे बाह में तो साॼा जी साड़ जेको करणो अथई कर अल्लाह अकबर अल्लाह ओॾी महिल हज़रत जिब्रील अमीन रही आहे अल्लाह जिब्रील चयो इब्राहिम खे इजाज़त ॾे त मां हिन बाह जो बच्चो उठाए छॾियां हेॾो तुंहिंजे दुश्मन खे तास नास करे जिब्रील अची वञे मदद जे लाइ मूंखे
रब खे ख़बर आहे मां खलील आहियां अल्लाह जो दोस्त आहियां ख़बर अथसि त मुंहिंजो खलील जो बाहि में सड़े थो मुंहिंजे रब खे मुंहिंजी ख़बर आहे हज़रत जिब्रील अमीन अर्ज़ करणु लॻो जी अल्लाह ताला का ॻाल्हि मुंहिंजी कान्हे अल्लाह ॾिसी रहियो हज़रत खलीलुर रहमान इब्राहिम खलील फरमायो जिब्रील अम्मा इलैक फला जिब्रील तुंहिंजी मदद जी मूंखे ज़रूरत नाहे जलील इन में राज़ी आहे त खलील बि राज़ी आहे छा थियो सॼी दुनिया साज़िश करे इब्राहिम खे बाहि में उछलायो रब फरमायो या नार कूनी बरदम सलामन अला इब्राहिम ए बाहि थधी थी वञ सलामती वारी बणजी वञ मुंहिंजे इब्राहिम तव्हां वाक़ियो ॿुधो था न मां उहा जाइ अखियुनि सां ॾिसी आयो वो महल निमरूद जो मथे जबल जी चोटी ते आहे माड़ी जेका निमरूद जी ऐं उन जे मथां जेका मंजनीक ॿधी अथसि उहा मंजनीक अॼु ताईं बीठी आहे दुनिया वारनि जे लाइ इबरत आहे मंजनीक हीअं बीठी आहे उन जे विच में रसा ॿधी इब्राहिम खे लोॾियो हाणे साईं मथां जबल जी चोटीअ खां जेॾी महिल हीअं हेठि वियो त हीअं खणी रसियूं लिखियो तव्हां छा था सम्झो इंसान हीअं जो वञे जबल जी चोटी खां हीअं जो सो झूले 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 तेज़ी सां उछलायो जेॾी महिल इब्राहिम खलील उन बाहि जे नच में किरे थो रब जो हुकुम थो थिए ओ बाहि थधी थी वञ इब्राहिम खलील जे पहुचण खां अॻ में बाहि बाग़ी जो बणजी खलीलुर रहमान जेॾी महिल लथो न तो परवाज़ कंदो हीअं आयो त जे तख़्त ते वेठो तख़्त ते उहे जेके काठियूं हुयूं उहे काठियूं वण थी पिया मिसाल उहा ॾाढ़ू जी काठी हुई त ॾाढ़ू झले बीठा अंबनि जी काठी हुई त अंब ताज़ा तयार थी पिया ज़ैतून हुया त ज़ैतून तयार थी पिया इब्राहिम जे वार खे लस न आई छो हिकिड़ो अल्लाह राज़ी हुयो सम्झो था न मुआज़ रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो त हिकिड़े ॾींहुं हुज़ूर जन सां खच्चर ते साईं जन मूंखे ॿिए लाइ सवार कयो मतलब अॻियो पाण खणी वेठा आहिनि पोइ मूंखे विहारियो पोइ मूंखे नसीहत पिया कनि त मां ॻाल्हि ॿुधायां सुहिणा ॿुधायो सुभान अल्लाह माज़ जी ॻाल्हि ॿुधजांइ ऐं मुंहिंजी उमत ते पहुचाइजांइ माज़ जेकॾहिं सॼी दुनिया तुंहिंजी मुखालिफ़ थी वञे त तोखे ज़रे जेतिरो बि नुक़सान न पहुचाईंदी सवाइ उन जे जेको अल्लाह चाहे सॼी दुनिया जा माण्हू तुंहिंजा दोस्त थी वञनि तोखे नफ़ो पहुचाइण चाहिनि हिकिड़े तिर जेतिरो बि नफ़ो न ॾेई सघंदा सवाइ उन जे जेको अल्लाह चाहे इहा हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में अची वञेव न मेड़ वारा घणनि दुखनि खां जाम छुटी घणनि परेशानियुनि सां भरिया वेठा आहियो मां ॾिसां थो त गणतियुनि सां भरिया वेठा आहियो हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में अची वञेव बसि दुखनि खां जाम छुटी घबरायो ई न अल्लाह उन सां गॾु आहे पोइ गणती जाम अल्लाह तव्हां सां कीअं गॾु थींदो इहो कुर्ब रब जो मदद रब जी कीअं लहंदी जॾहिं सब्र कंदो गमनि मुखनि में सब्र कंदो छा कंदो सब्र कंदो इन अल्लाह मअस-साबिरीन बेशक अल्लाह सब्र वारनि सां गॾु आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हक़ जिंदगी में दुख
गम तकलीफूं परेशानियूं जरूर ईंदियूं पर जॾहिं अल्लाह जो साथ हुजे त इहे तकलीफूं ईअं ईंदियूं जीअं वाचूड़ो ॾिठो त वाचूड़ो वाचूड़ो जो ईंदो आहे न त हीअं हर शइ खे फेराईंदियूं कख पन कागर हीअं पिया फिरंदा अलाए छा थींदो इहो वाचूड़ो आहे वॾो सम्झो था ये वाचूड़ा उथंदा तव्हांजे मथां पर घबरायो न जे अल्लाह तव्हां सां गॾु आहे त तकलीफ़ूं तव्हांजो कुझु न बिगाड़े सघंदियूं आहियूं हलियूं वेंदियूं सो घुट थींदी आहे कुसट थींदी आहे हवा बंदि वण जो पन न चुरंदो अहिड़ी घुट थींदी साह खे मुंझ थींदी थोड़ी देर खां पोइ बादल अची वेंदा तव्हां ॾिठो आहे न मींहं जी मुंद में घुटूं थींदियूं आहिनि गुटूं थींदियूं आहिनि वरी बादल ईंदा आहिनि पोइ छा थींदो आहे वसकारो थींदो आहे वसकारे खां पोइ थधिड़ी हीर खुलंदी आहे त काॾेड़ियूं घुटूं काॾेड़ियूं गुटूं काॾेड़ा कुसट दिलि खे राहत मिली वेंदी सम्झो था न जिंदगी में तव्हां ते घुट बि ईंदी कुसट बि ईंदी गठमोड़ बि थींदी कारोबार ठका दिलि पई न कंदी एॾा खिवड़ जा गजला थींदा वरी साईं वञो पंहिंजो गठमोड़ूं थींदियूं दिलि हियां न कंदो पियो पर जेॾा कारो ककर कार छांइजी वेंदी जेॾा समझाइए गठमोड़ूं थींदियूं जेॾा कचरा खिवड़ जा थींदा त मींहं बि ओॾा वॾा थोड़ा वसंदा हक़ा साईं बीमारियूं दुख सर्दियूं सख़्तियूं मुसीबतूं मुश्किलातूं ईंदियूं सब्र कयो सब्र खां पोइ वरी पुछो अल्लाह ताला जी थधिड़ी हीर जेॾीमहिल उहा हीर खुलंदी न तव्हांजा ॾुख दर्द ग़म सभु लही वेंदा दिलियूं फ्रेश ज़हन फ्रेश सुभान अल्लाह तकलीफ़ आई कान सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह पर शर्त सब्र भी हुजे अल्लाह भी हुजे अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह हजरत इमाम तबरानी रिवायत आती है मदीने वाले साईं फरमाया तो मा मिन शैइन युसीबुल मुमिन फी जसदिही युज़ीही इल्ला कफ़्फ़र अल्लाहु बिही अन्हु मिन सय्यिआतिही मोमिन बाने के जॾहिं का तकलीफ़ जिस्म में पहुचे थी जैसा ईज़ा पहुचे तो साईं फरमाइनि था तो उन तकलीफ़ जे करे अल्लाह उन जे गुनाहनि खे मेटे छॾींदो लिकायूं त थियनि थियूं न तव्हां पाक हूंदो मां पंहिंजी थो ॻाल्हि कयां मां त गुनहगार आहियां गदरो आहियां ख़ताऊं थी थियूं वञनि माण्हू न चाहे पाण बचाए तॾहिं बि ख़ता थी थी वञे जे ख़ताऊं थी थियूं वञनि न उनजे पोयां जेकॾहिं तकलीफ़ अची वई त उन्हनि ख़ताउनि खे ईअं धोअंदो जे खटली मेरे कपिड़े खे धोई सुभान अल्लाह आयशा सिद्दीक़ा साहिब रज़ी अल्लाह ताला अन्हा का रिवायत है सही बुखारी है सही मुस्लिम के अंदर हबीब करीम ता फरमाए मा मिन मुसीबतिन तुसीबुल मुस्लिम मुसलमान मोमिन बाने के अगर का मुसीबत पहुंचे थी का रंज का तकलीफ का दर्द पहुंचे तो इल्ला कफ़्फ़र अल्लाह अन्हु बिहा तो उन तकलीफ जे करे अल्लाह ताला उनजे जिंदगी जे गुनाहन के मेटे चले सुभान अल्लाह हत्ता शौकत युशाकुहा ऐसी तई जो बाट वींदे पैर में कंडो लगी पवे न बाट वींदे कंडो लगी पवे त इन कंडे जे लॻण ते सब्र करे गुनाहन के मेटे चले सुभान अल्लाह कंडो इतनी खसीस शइ आहे मामूली शइ आहे जेके माण्हू
अहमियत न ॾींदो आहे। कंडे जी बि ॻाल्हि आहे, सनड़ो को कंडड़ो लॻी पियो। मदीने वारा साईं था फरमाइनि एतिरो नंढड़ो बि तव्हांखे कंडड़ो लॻी पवे का तकलीफ़ अचे त इन जे सदके में अल्लाह तव्हांजा गुनाह मेटे छॾे थो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं इमाम हाकिम शहीद रिवायत आहे हबीब करीम मा यज़ालुल बलाउ बिल मुमिन वल मुमिनत फी नफ्सिही व वलदिही व मालिही। ये समझण जी आहे। मदीने वाला साईं फरमाइनि था मोमिन वाले के हमेशा का न का मोमिन वाले के हमेशा का न का तकलीफ होती होती माजदा यानी हमेशा हमेशा दिला बिल मोमिने वल मोमिनते मोमिन मर्द हुजे या मोमिन यानी औरत हुजे तकलीफ ई जिंदगी में दुख ॾोझरा प्याई का फी नफ्सिही कॾहिं हुनजे जान में तकलीफ़ ईंदी व वलदी कॾहिं पुट में औलाद में तकलीफ़ ईंदी व मालिही कॾहिं माल में कारोबार में नुक़सान पवंदो कोख मारिजी वेंदी कोड अची वेंदी सोक अची वेंदी कॾहिं जान में कॾहिं औलाद में कॾहिं माल में तकलीफ़ ईंदी रहंदी हत्ता यल्क़ल्लाह ताला वमा अलैहि खतिया। ऐसी नहीं जो जॾहिं अल्लाह सां हली मिलंदो मौत जी मुसरफ सां मिलंदो न त उनजे दफ़्तर में हिकिड़ो गुनाह बाक़ी न हूंदो। ज़िंदगी जा गुनाह बख़्शे पाक बणाए रखो उनजे पाण। हिकिड़ो मदीने वारे साईं अजीब मिसाल ॾिनो अजीब मिसाल आहे जेको मदीने वारे साईं ॾिनो आहे ऐं तव्हां उहो मिसाल सम्झी वेंदव वधीक तव्हां सम्झी वेंदव। साईं जन फरमायो त मोमिन पाने जो मिसाल खेतीअ जे कचिड़े गाह वांगुरु हूंदो आहे। हे छटरालो बरसी में गाह आहे जेॾीमहिल छटरालो बीठो हूंदो आहे तव्हां ॾिठो आहे कीअं बीठो हूंदो केॾी महिल हवा लॻंदी हेॾो जी त हेॾे किराईंदसि हेॾो जी हवा लॻंदी त हेॾे किराईंदसि उत्तर जी हवा ॾखिण ते किराईंदसि ॾखिण जी हवा उत्तर ते किराईंदसि ओभर जी हवा ओलह ते किराईंदसि। इन गाह खे हिकिड़ी जाइ ते करार हूंदो आहे। जवाब ॾियो हवाऊं लॻंदियूं त गाह पियो साईं फरमाइनि त मोमिन जो मिसाल ईअं कॾहिं कर्ज़ जी हवा लॻंदी कॾहिं बीमारी जी हवा लॻंदी कॾहिं बचड़नि खे तकलीफ़ वारी हवा लॻंदी कॾहिं ज़ाल उठी वेंदसि। इहो वॾो प्रॉब्लम आहे। हिकिड़ो माण्हू आयो रोए बूढ़ा पियो आहे ख़ैर त आहे ज़ाल रुसी वई आहे मुंहिंजो सदो आहे तूं प्यार ॾींहुं सां त छो रुसी इहो घणो ई ॾियांसि दिलि नथी लॻे। साईं फरमाइनि था त इहो खेती जो गाह पियो लुटंदो आहे हवाऊं पियूं उनखे लोटींदियूं आहिनि मोमिन वालो सदाईं ईअं तकलीफ़ुनि में हूंदो। ऐं मुनाफ़िक माण्हू जो मिसाल सुनूबर जे वण वांगुरु हूंदो आहे। मुनाफ़िक जो मिसाल सुनूबर जे वण वांगुरु हूंदो आहे। मुनाफ़िक जो मिसाल सुनूबर जे वण वांगुरु हूंदो। सुनूबर जो वण तव्हां न ॾिठो हूंदो जे कहू थींदो आहे बलोचिस्तान में घणो थींदो आहे कहू सुनूबर जो इहो वण थींदो आहे पर उहो सिधो जे ते बेद मुश्क सां वणिजे थो न सिधो सिधी काठी पर हे बेद मुश्क सनड़ो हूंदो आहे हवाउनि में लुटंदो आहे। सुनूबर जी काठी थुल्ही हूंदी सिधो बीठो हूंदो हवाऊं लॻंदियूं मंजाल जो चुरे
तो बीठो हिकिड़ो वॾो तूफ़ान ईंदो हीअं जो झटको ॾींदो डुॾो करे लोटो न ईंदुसि हवाऊं न लोॾींदसि इहो मिसाल ॾिनो आहे मदीने वारे साईं सुभान अल्लाह मोमिन कीअं हूंदो छटाले जे गाह वांगुरु हवाऊं क्यों लोॾींदसि ऐं मुनाफ़िक़ बीठो हूंदो सिधो सो न तपो न तओ न बीमारी न मुश्किल सदाई लैंड क्रूज़र में तेरो वञे सदाई बेदारों में बंगलनि में गाॾियुनि में माण्हू चवंदो भल भल साईं न दुख न तकलीफ़ केॾो ख़ुशि थो गुज़ारे पियो असां सम्झंदा आहियूं त हिन ते रब राज़ी आहे हेॾी हिनखे दौलत मिली आहे न बीमारी न तक न तओ न मुसीबत न को दुख न गम हीउ ख़ुशहाल माण्हू आहे मदीने वारो मीर तो फरमाए थो मुनाफ़िक़ आहे मोमिन हूंदो आहे जेको तकलीफ़ूं ॾिसंदो मोमिन थी सुम्हूं पर न थी ध्यान कयो ठीक ठाक चाक चङो भलो ओचितो हार्ट अटैक जो मरी वियो न सकरात ॾिठई न बीमारी ॾिठई न दुख ॾिठई न तकलीफ़ ॾिठई हाणे माण्हू छा चवंदा बाबा निमाज़ुनि ते न आहे रोज़नि ते न आहे फलाणो ॾिस फलाणो खायो मरी वियो दुख ई न ॾिठई वेठे वेठे साह निकिरी वियुसि माण्हू चवंदा आहिनि न चवंदा आहिनि साईं फरमाइनि था इहो मुनाफ़िक़ जो मौत अथव पुछड़े में पुछड़ो मौत इहो आहे जो वेठे वेठे मरी वियो बीमारियूं ॾिसे दुख ॾिसे तकलीफ़ूं ॾिसे इहो भले में भलो मौत इहो छो बीमार थींदो न बीमार थींदो चवंदो अल्लाह अल्लाह बारक अथई मुंहिंजा अल्लाह बख़्श ॾियां मौला मुंहिंजा गुनाह बख़्श ॾियां हाणे कंहिंजो हक़ खाधो हूंदई उहो मोटाए ॾींदो कंहिंसां ज़्यादती कई हूंदई उन खां माफ़ी वठंदो यार हाणे बचंदुसि कोन माफ़ कजांइ जे ज़ाल नाराज़ हूंदो उनखे परचाईंदो पुटनि खे परचाईंदो का वसियत करणी हूंदी वसियत कंदो कंहिंजो हक़ रहियल आहे ॿिए कंहिंखे ख़बर न आहे मूंखे कंहिं अमानत ॾिनी आहे ॿिए कंहिंखे ख़बर कोन्हे त साईं वटि कहिड़े कंहिंजी अमानत रखियल आहे ओचितो मौत अची वञे त मां उहा त अमानत मुंहिंजे मथां रहिजी वई मां ॾेई न सघंदुसि उहा अमानत रहिजी वेंदी पर जे बीमारी आई मूंखे ख़्यालु थींदो यार पर इहा अमानत मोटाए ॾियां बचा न बचा पर इहा अमानत मोटाए ॾियां न अमानतूं मोटाए ॾींदो वसियत करणी हूंदी वसियत कंदो का ख़ैरात करणी हूंदी ख़ैरात कंदो का मस्जिद ठाहे विझंदो को मदरसो हले विझंदो को दीन जो कमु करे विझंदो अलाह खां माफ़ी वठंदो गुनाहनि ते पिशेमान थींदो बख़्शिश घुरंदो दुख ॻोझरे में तकलीफ़ में जेको सह कंदो साह खणंदो हुड़कंदो इन जे करे रब जा गुनाह मेटे छॾींदो मदीने वारे साईं फरमायो त मोमिन माण्हू बीमारियूं ॾिसी ॾिसी पोइ मरंदो आहे मुनाफ़िक़ वेठे वेठे मरी वेंदो ईअं न सम्झो फलाणे जो वेठे वेठे साह निकिरी वियो भलो मौत थियुसि न इहो मुनाफ़िक़ जो मौत आहे पुछड़ो मौत आहे भलो मौत उहो आहे जेको बीमारियूं ॾिसे दुख ॾिसे तकलीफ़ बीमार जो थींदो आहे हूं रब खे यादि करे न करे पर बीमारी में ज़रूर रब यादि आहे मूंखे हिकिड़ी हदीस यादि थी अचे ज़हन हासिल कयो थी माण्हुनि खे हर भर निंड ईंदी आहे हाणे कहिड़ी मुसीबत आहे जो ॾींहुं ॾिठे जो मस्जिद में वेठा हूंदा झूठा ॻाल्हाए असल में जेॾीमहिल क़ुरान पढ़जे थो न त ओॾीमहिल उन्हनि ते या शैतान ऐं नफ़्स गुनूद जी तारीख़ मथां का तकरीर ॿुधे मथां को सुधरी पवे तंहिंजे करे तव्हांखे मां वरी सुजाॻ थो कयां त पूरे ध्यानु कयो साबी सॻड़ो हो पंहिंजी ज़ाल खां पाणी घुरी छा कयईं ज़ाल खां माई वई प्यालो धोतई वञी
पानी भजे तेसी मोटी आई तेसी निंड रखी तेसी लगे निंड रखी माई जो आई प्यालो खड़ी बीठी बीठी आ थे तो पानी प्यारिया हो जो सुतो तो वरी पासो ही न आया माई सॼी रात प्यालो पानी जो झले जो बीठी तो फजर जे अंदर माई बीठी सुबह जो दिन में फजर ते उठियो ते इंतजार बीठी आ कि बीठी थी तो पानी भरियो के पानी भरे आई पानी तो तू सच्चे में भरियो में हियर में बीठी तो हुक्म कयो पानी भरिया तो मुझे उछारी है ना जागाया कि मता बेअदब थी को तो के बेअदबी जे करे जागायो हुक्म मनी पानी खे बीठी वे सजीला अल्लाह हाने बुधायो दियो मुर्स खुश थियो हुंदो करन करी अल्लाह केडी चे वणण वाली आ जे तो मुझी दिल खुश करे छडिया अज जेको चई सुनिया वठी दे गुरंदी का कपड़ा वठी दे को चोंदी दलील मोटी दे चूड़ी वठी दे लट्टी ना गुरंदी जो सा गुरंदी के जेको घुरी सोडे जे भाई को जेको गुरंदी सो पीदो स जे मुके तला करे हैरत वठी एडी फरमा बरदार घर वाली सजी रात बपेरी बिटिया है कि तलाक दिया वरी भाई तो करे बैठो कि हाने गाल बुझो भाई तो बात सा करे बैठो पर हाने फैसलो कराईंदासी मदीने वाले साईं अल्लाह साईं की बारगाह में हुजूर की चवंदा की मां कर सुभान अल्लाह ठीक है महबूब जो फैसलो मुझे कबूल है सुभान अल्लाह पैदार मुसाजा और वजन प्यार साईं गरीबन की खिदमत पा करे रस्ते में हलंदे वाट ते वींदे ओचितो मुड़स के का थुटी हुजे उन में ये थाबो आहे किरियो त गोडा रण दी पिस कुचू रण दी पिस रखड़ो वही पिस ज़ाल जो बसाने मोट को जे तो तलाक नथी वठी अल्लाह हां सुने आप इने के वधी का जब लगो कि हां मुके धक्को लगो रत वही वाली तलाक नथी पूरी गाल चाहे जे गाल या है तो मदीने वाले साईं का बुधो हुयो त जेके का बीमारी का तकलीफ नथी अचे उन ते रब जी रहमत नथी वसे अल्लाह बीमारी अचे थी दुख तकलीफ अचे थी तो ने बता अल्लाह जी रहमत वसे थी हण तो पानी घुरो मां जो पानी जदे जे बीचस तू जो सुतो में सजी रात न पासो वराई न अल्लाह जो नालो वरती न खुदा के सजी मुझे एड़ो बेफिक्र सुतो पियो आ जे ते खुदा की रहमत ही नथी वसे छो ने को तलाक वठन हाणे जो तो के धक लगो आ रहड़ आई आ रत वयो आ सूर थियो आ तो ते रहमत वसी वई आ हाणे तलाक नथी वठन सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने वाले साईं की तालीम उन्हनि के केॾो पाक बणाए छॾियो फिक्र की उनजा ख्याल केॾा पाकीज़ मुंहिंजा दोस्तो त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटि हिकिड़ी औरत आई या रसूल अल्लाह मूंखे मिर्गी थींदी आहे मिर्गी जी बीमारी किरी थी पवां बेहोशी थी वञा दुआ घुरो अल्लाह जो रसूल आई दुआ घुरो मूंखे अल्लाह जबारी पाण फरमायूं मां दुआ घुरंदुसि अॼु जो अॼु तूं ठीक थी वेंदी जे चवी तुंहिंजे लाइ दुआ घुरां भला जे सब्र करी त तुंहिंजे लाइ जन्नत जो मां मोहम्मद ज़ामिन सब्र करी त जन्नत आहे गारंटी मुंहिंजी आहे चई दुआ घुरां त हींअर तुंहिंजी भली थी वेंदी अर्ज़ के मुझा महबूब मुझे जन्नत खपे आखिरत दुनिया का टुकड़ा में सही भी नसिया बीमारी मुझे कबूल आ मां सब्र कंदसि मुझे जन्नत मिले गारंटी तो कोई बची मुझा साईं बस
हिकड़ी मुते करम नवाजी कयो जो मां कदे किरी पोंदिया मुझे कपड़ो लई भी जो खबर न पोंदिया बस मुझी शर्मगाह मता जाहिर न थी पवे इया मुते मेहरबानी कयो बाकी मुके बीमारी कबूला पसंद कर साईं दुआ करी को असहाबी जदे मुने औरत के दिसंदा हान चवंदा हिक बे के ओ या जन्नत थी वने नबी जन्नत जी खुशखबरी नबिया या बेहतर जाई वने सुभान अल्लाह सुभान अल्लाह पिरिया संदे पाल जी मिठाई मिठाई काने कढ़ाई चखी जे ठकरे मांदी वथी मारुई तुझो अल्लाह भी आए से
कहानी जो गर्दश में जीवियों माल व्या मिलकियत में तिजारत में नौकर चाकर बेबी बाना व्या मुझा दोस्त मिस्कीन बन जीवियों कर्जाई बन जीवियों खिलवनी घर बैठो के तो दराज ते पूरी साई अल बाबा फलाने को जो 4000 कर्जा तो थे जज घुराया काजी घुराया काजी बैठो काजी जो है ना मानो जातो ते 4000 आए क्या सी आए भरे ले किसी मां मिस्कीन थी वियो या कारोबार में टुटी वियो या पैसा सीधा तो नहीं इनकार ना है ये तो मुझा बच्चा पाण भूख ते बैठा है जे पैसा दे जेल ते जेल जरा तैयार थी तो जेल में विझंदा क्या जे जेल में विझो ता पर हिकड़ी रात को छजो हिकड़ी रात मोहलत ॾियो पंहिंजे बच्चन सां मोकलाणी करे अचां पंहिंजे घर वारी सां मोकलाणी करे अचां हिकड़ी रात जी मोहलत मिले ज़मानत हिकड़ी रात जी इजाज़त वठी मोटियो आहे रोंदो आहे ज़ाल पुछे थी छो थो रोई जे रोआं थो घर वारी अॼु मूंखे ॾिसी वठु सुभाणे जेल जे सलाखनि पोयां हूंदुसि मूंखे हीअं केस थियो आहे जज हीअं फतवा फ़ैसिलो ॾिनो आहे मूंखे सुभाणे जेल में विझंदा ज़ाल चयो मुंहिंजा घर वारा दिलगीर न थी असां निधण कान आहियूं असांजो कुर्बदार करीब मदीने वारो हयातुन नबी सलाम घणो पढ़ो त दुरूद जे सदके दुख लोचरा रही विदा हाणे अचु त गॾिजी नंढड़ा बंदड़ा सोने नबी ते सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैहि दोस्तों सलात पढ़दे बारड़ा सुमी पिया साल भी सुमी पई उन्हें नंढ पई पुलिस जो पुलिस आयो रोए पियो ये रोंदे रोंदे मदीने दे करे सजदो करे तो वर मदीने दा मीर सुन तुझा सजड़ा भर मुबारक पीर जो उम्मत तुझे निंड आईया अञा अख लगिया त दिल पर मोहम्मद जो दीवार हसीन चेहरो ऐं लाल कपड़ा ये गुलन में गुलाब बनाए वो जान जाना जगन्ने में तुहे तो सही जवान अभी बनो दीदार जुआ साईं फरमाइता घबराइन जेको बसरे जो बसीरा उन वट वञ उनखे मुंहिंजा सलाम चो चईस तोखे 4000 दीनार ॾींदो तूं कर्ज़ अदा कजां मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन करे हले का निशानी जो साईं फरमायो आओ मुंहिंजी निशानी ॾिजांइस हर रात में मुझे 400 पेरो दुरूद पढ़दो आ तो दुरूद रोज उनजो असांखे पहुचंदो आ अॼु रात थकल हुयो रुगे 200 पढ़ी सुम्ही पियो या निशानी विझांसि तोखे 4000 दीनार सुबुह जो सिधो अली बिन हिसाब हार वियो उनखे सारी ख़्वाब जी ॻाल्हि ॿुधाई रोई 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 किरी पियो सचो तुझी निशानी सच्ची जेको मां दुरूद पढ़ंदो आहियां मुंहिंजे घर जे भातियुनि खे बि ख़बर न आहे अॼु बराबरि 200 जे बजाय 400 पढ़ी सुठो हुयुसि तुंहिंजो ख़्वाब सचो आहे पर मूंखे हिकिड़ो भेरो वरी तूं ॿुधाए त साईं जन छा हाणे हे 4000 दीनार तुंहिंजे कर्ज़
सजा थई हे वरी 4000 ॿिया थो ॾियां तो तूं मूंखे ख़ुशख़बरी सलाम अल्लाह मुंहिंजा खज़ाना तुंहिंजे हवाले जॾहिं घुरिजई अचजांइ मूंखों अची वठी वञजांइ छो तो अॼु मदीने वारे मीर जो पैगाम सुबुह जो वियो जीअं कोर्ट खुली जज जे अॻियां पैसा खणी हाज़िर कई पैसनि घुरण वारे जो नहीं कलाक में चयो मुंहिंजा बच्चा न घर ते वेठा आहिनि 4000 उहे दौर में वॾी ॻाल्हि हुई ये हेतिरा पैसा आहिनि राति जो किथों आंदा दाड़ो कई फुर कई चोरी कई किथों हेतिरा पैसा अथई पुछोसि जज पुछो त तो हे पैसा किथों आंदा आहिनि बसि हुनजो कुझु नहीं हुनजो ओछ कर थी रोई चवण लॻो तव्हां त मूंखे निंढण न सम्झो मूंखे तेल जी धमकी पिया ॾियो पर मुंहिंजो खणी राति आयो हो मुंहिंजा दुख लाहे सारी ॻाल्हि करे ॿुधाई वो जज उथियो जे मन रआनी फिल मनाम फ़क़त रआनी हबीब फरमाए ख़्वाब में मूंखे ॾिठो ने सचपच मूंखे ॾिठो आहे और या मुंहिंजूं अखियूं जुमा जो अॼु तूं मुस्तफ़ा जो दीदा हाणे तुंहिंजो कर्ज़ मां थो भरे ॾियां जज चयो त कर्ज़ तुंहिंजो मां थो भरियां कर्ज़ घुरण वारे चयो त तूं कर्ज़ बख़्शे छॾियो जे अल्लाह ऐं जे रसूल जो दर वठी वेंदे त कॾहिं ॾुखियो न थी वेंदे बेटा त मालिक सां सचो थी वञ फर्मा बरदार थी वञ सब्र वारो शुक्र वारो बणिजी वञ तुंहिंजी दुनिया बि आबाद तुंहिंजी आख़िरत अल्लाह करीम जल शानो शान असांखे सब्र वारो बणाए शुक्र वारो बणाए पंहिंजे रज़ा ते राज़ी रहण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं इंशाअल्लाह ताला हिते रमज़ान आयो पड़ो आहे रमज़ान शरीफ जी कहिड़ी रात आहे 3 जो ॾींहुं 4 जी रात 3 रमज़ान 4 जी रात से ऐलान की 3 जी शाम 4 जी रात हां 3 रमज़ान जी शाम तव्हांखे हिते अचणो आहे रोज़ो गॾिजी खोलींदा ऐं तरावी गॾिजी पढ़ंदा मेहर वारनि खे आस पास वारनि खे जेसी ताईं मुंहिंजो आवाज़ पहुचे थो सभिनी खे मुंहिंजी दावत मस्जिद मदीनतुल मुनव्वरा जे सहरी अफ़्तारी गॾिजी कंदासीं इंशाअल्लाह इंशाअल्लाह तव्हांखे एतिरो मेहर में अचणु ॾुखियो लॻंदो मातली बि तव्हांखे ॾाईंदुसि जो घणो या मुंहिंजो घणो तव्हांजो सही तव्हांजो घणो आहे सभिनी खे दावत हुजे आमीन इंशाअल्लाह ताला इंशाअल्लाह मस्जिद मदीना मुनव्वरा में रोज़ो खोलींदासीं इंशाअल्लाह मदीनो यादि अची अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम अल्लाहुम्मा सल्ली اللهم اجرنا من خزي الدنيا اللهم اغفر لنا وارحمنا وآتنا يا أكرم الأكرمين يا أرحم الراحمين يا ذا الجود والكرم يا ذا الجود والكرم يا أرحم الراحمين واستر عوراتنا اللهم صل وسلم